अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाल वाला कुछ आयो ठीक ठाक ॿियो ख़ैरियत आहे। ऐं शाहिद कोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद कोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। काफ़ी अरसे खां पोइ आम्हूं साम्हूं वीडियो ते मुखातिब थियो आहियां तव्हांखे पंहिंजा वरी ड्रामा ऐं कुझु ॿिया जेका ड्रामा हली रहिया आहिनि। सोचो आहे अॼु तव्हांखे उन जी बहितरीन अपडेट ॾियां ऐं काफ़ी अपडेट ॾींदो बि रहंदो आहियां लगातार। ऐं टाइम टेबल जे करे लाइव वीडियो जेको आहे न ठाहे सघंदा आहियूं, बाक़ी उहे अपडेट असां ॾींदा रहंदा आहियूं। जेका बि असांजा फैन आहिनि, परस्तार आहिनि, जेका बि अदाकारनि जा परस्तार आहिनि ऐं राब्तो जेका मैसेज कॉमेंट कंदा रहंदा आहिनि, उन सभिनी दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। ड्रामे जो पुछंदा आहिनि, असांजा वीडियो ॾिसंदा आहिनि। ऐं अॼु जेका वीडियो मां तयारु करे रहियो आहियां, हा अॼु छा मसइलो आहे? हिकिड़ो मिंट दोस्तो, नाराज़ न थिजो, हिकु आयो आहे। हा हा कासे वठंदे कमु आहे, पोइ वेही रहो वेही रहो रे। 10 मिंट लगदा, 10 मिंट पक। हाँ दोस्तों, विच में डिस्टर्ब कयोसीं, नाराज़ न थिजो। बहरहाल पंहिंजा ड्रामे जी कहाणी काफ़ी दोस्त ॾिसी रहिया आहिनि। काफ़ी दोस्त कमेंट में हाणे इहो लिखणु शुरू थी विया आहिनि त यार असां खे ॾिसणु छॾे ॾिनो आहे, हिन जी कहाणी मज़ो न आहे रहियो। अहिड़े हिसाब सां न हेॾे गिलास कोन्हे, महिरबानी। त फलाणा टीरा मटीर आहे, मतिलबु के दोस्त चवनि था दादा असां ॾिसूं था पिया फलाणो अदाकार कहाणी सुठी आहे, हिन जो ज़बरदस्त जेको आहे मज़ो ॾिए थो ड्रामो। उहे बि पंहिंजी जात ते सही आहिनि, जेका कॉमेंट करनि था त असांजे ड्रामे खे ॾिसणु छॾे ॾिनो आहे, उहे बि पंहिंजी जात ते सही आहिनि। छो त पंहिंजा वरी ड्रामे जी कहाणी सम्झ में अचे कोन थी। हिकिड़ो सीन ख़तमु थिए नथो त ॿियो सीन शुरू थियो बीठो आहे। सीन जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ो क़तल थिए थो, उन जो अञा असली कातिल ॻोल्हिनि ई कोन था, वरी ॿियो क़तल, अञा उहा ॻाल्हि पूरी थिए ई कोन थी त वरी टीं ॻाल्हि शुरू आहे। माना सम्झ में कुझु नथो अचे। काफ़ी ड्रामे सिंधी ड्रामे ते माण्हू अॻे तनक़ीद कंदा हुया, हाणे वरी वधीक तनक़ीद करणु शुरू थी विया आहिनि। हर माण्हू चए थो अदा हिन खे ड्रामो ठाहिण ई कोन थो अचे। इहा हक़ीक़त आहे। उर्दू ड्रामे जी जेका कहाणी हूंदी आहे कंप्लीट हूंदी आहे, शुरू खां आख़िर ताईं कहाणी हलंदी आहे। तव्हां पाकिस्तानी उर्दू जेका ड्रामा हूंदा आहिनि त कहाणी मज़ो ईंदो आहे। हाणे हिते शुरू पंहिंजा वरी में शुरू में छा ॾेखारियूं, केतिरा क़तल थिया, चाकर ख़ान इंसाफ़ वारो माण्हू उन इंसाफ़ कोन कयो, उहो ग़ाइबु थी वियो। वरी हिते ॿियो आयो जाबिर, ॾिठो तव्हां उन केतिरा क़तल कया, उहो वरी हिकु साइड थी वियो। वरी हाणे दिलावर ख़ान मोतबर थी वियो, उहो पंहिंजे हथ सां क़तल कराए थो माण्हुनि खे। अकबर ख़ान पंहिंजे अलॻि मथो हणे थो पियो, सांवल अलॻि हणे थो पियो मथो। नवां वरी सीन, नई कहाणी ज़ाहिर थी अचे थी। मतिलबु सम्झ में कुझु नथो अचे कंहिंखे। बाक़ी तव्हां खे छा कहिड़ो सीन मज़ो ॾिए थो, कहिड़ो नथो ॾिए, इहो ज़रूरु कमेंट सेक्शन में लिखिजो। ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त अपडेट तव्हांखे लगातार लाइव ॾींदो रहियां। बाक़ी पंहिंजी राय जेका मुंहिंजी मां तव्हांजे साम्हूं रखी, जेको कुझु मां ॻाल्हियूं कयूं, इहे तव्हांजा जेका कॉमेंट ईंदा आहिनि उन्हनि मूं मां ॻाल्हियूं नोट करे तव्हांजे साम्हूं रखियूं आहिनि। काफ़ी दोस्त ईअं सोचनि था त हिकिड़ी कहाणी ख़तमु नथी थिए, पंहिंजा वरी ॿी शुरू आहे। बाक़ी रियासत में जेको नारो किरदारु हुयो सनाराज़ा जो, इहो ख़ासि माण्हुनि खे न वणियो, इन जे करे हू ख़ासि ड्रामो कामयाबु न आहे थियो। औरत जी बादशाही कंहिंखे वणंदी कोन आहे, उहो त हक़ु औरत जो बि आहे, पर वणंदी कोन आहे बादशाही कंहिंखे। असांजो माशरो अहिड़ो आहे, इन जे करे काफ़ी माण्हुनि खे उहो किरदारु न वणियो। दोस्तो, अॼु हीउ नंढिड़ो वीडियो सिर्फ़ु तव्हांजे लाइ हुयो। वरी मिलंदासीं सुभाणे वारी अपडेट में। अगरि अपडेट सुठी लॻी महिरबानी करे शाहिद कोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कजो। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में, बहितरीनु वीडियो में। मौला तव्हां ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। बसि तव्हांजी मुस्कुराहट असांखे खपे। अलाह तव्हां ख़ुशि रखे। अलाह हाफ़िज़।